बुलेटिन शुरुआत में अवां खे ख़बर ॾींदासीं। आदिलपुर खां त करण मां सोनियूं वालियूं लाहे औरत खे क़त्ल करण वारो मामलो आहे। वारसन लाश रखी धरणो आहियूं। अवां ॿुधनि त कलवड़ बिरादरी पारां माई अफरोज़ जो लाश दफ़नाइण खां इनकार कयो वियो। क़ौमी शहरा ते लाश रखी धरणो वियो। औरत जे वारसनि जनाज़े नमाज़ बाद हिकु भेरो ॿीहर लाश आदिलपुर मेन चौक ते रखी धरणो आहियूं। ट्रैफ़िक मुअतल थी वई। मक़तूल औरत जे वारसनि चयो त क़त्ल में मुलज़ को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो वियो। पुलिस ठला आसरा ॾेई रही आहे। फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। अवां खे अपडेट कयो आदिलपुर खां त करण मां सोना ज़ेवर लाहे औरत खे क़त्ल करण वारो मामलो आहे। वारसनि पारां लाश रखी धरणो वियो। कलवड़ बिरादरी पारां माई अफरोज़ जो लाश दफ़नाइण खां इनकार कयो वियो। क़ौमी शहरा ते लाश रखी धरणो वियो। औरत जे वारसनि जनाज़े नमाज़ बाद हिकु भेरो ॿीहर लाश आदिलपुर मेन चौक ते रखी शहर बंदि कराए छॾियो।